औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभई भेनरुनि भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभई ख़ुशि हूंदा। जीअं त इन महिल मुसव्वर अली जी फिज़ियोथेरेपी हली रही हुई, मूंखे बि थोरो टाइम हुयो फ़ुर्सत जो। ऐं सुभाणे 8 मार्च आहे ख़वातीन जो आलमी ॾिहाड़ो। उन हिसाब सां मूंखे पंहिंजी हिकिड़ी लिखियल नज़म जेका मां लॉ कॉलेज जी जॾहिं स्टूडेंट हुयमि तंहिं वक़्तु मां लिखी हुई, त उनजो मौक़ो मिली वियो। मां चयो तव्हां भेणुनि भाइरनि सां शेयर कयां। उम्मीद त तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदी। हिन में मां जेका ख़ातून आहे, जेका हिकु औरत आहे, उनजी ज़िंदगी एतिरी आसान नाहे। अल्हम्दुलिल्लाह असां हिकिड़ी पढ़ियल लिखियल ख़ातून हुजण जे करे हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारियूं थियूं। ऐं काफ़ी सारियूं मुंहिंजी भेनर जेके आहिनि से माशाअल्लाह सां तमामु सुठी पोस्टुनि ते आहिनि, सुठियुनि जॻहियुनि ते आहिनि। पर कुझु हक़ीक़तूं अहिड़ियूं बि आहिनि जिन खे असां पुठी ॾेई नथा सघूं, जिन में असांजूं कुझु कुदियूं रस्मूं, कुझु अहिड़ियूं शयूं जेके असां जिन खे केतिरो बि चाहियूं त उन्हनि खे असां डिनाए नथा करे सघूं। उन्हनि सभिनीनि खे नज़र में रखंदे मां हिकिड़ी ख़ातून जे हिसाब सां हिकिड़ी पंहिंजी नज़म लिखी हुई, जेका मां तव्हां सभिनीनि भेणुनि भाइरनि जे साम्हूं पेश कयां थी। उम्मीद त तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं मुंहिंजी नज़म जो उनवान आहे, मैं एक हवा की बेटी हूँ। सूरज की रोशनी उसे आफ़ताब कहलाती है, चाँद की चांदनी उसे कामिल महताब बनाती है। वैसे ही एक आम सी औरत जानो तो एक नन्हे से वजूद को मर्द कामयाब बनाती है। मैं भी एक हवा की बेटी हूँ। मैं एक हवा की बेटी हूँ जो मिट्टी के खिलौनों से खेली हूँ। कभी अपने माँ बाप की थी मैं भी नन्ही परी, हाथ कीचड़ में हो भरे खुद कितनी भी मेली हूँ। कभी बाबा के कांधे पर, कभी अम्मा की छाती पर, मोहब्बत का तकिया और ममता का बिछोना पाकर बड़े आराम की नींद कभी मैं भी सोई हूँ। जवानी की दहलीज पे कदम रखते ही मैंने आँखों को बदलते देखा है। माँ की मोहब्बत भरी वो मुस्कान को पल भर में बिखरते देखा है। वही कांधे जिन पर खेल कर बड़ी हुई, उन पर बोझ हूँ मैं ये सहते देखा है। जवां से बूढ़ा फिर बूढ़े से जवां, मैंने कांधों को बदलते देखा है। सहरा हूँ मैं, दरिया हूँ मैं, मिट्टी से बनी गुड़िया हूँ मैं। सूरज की तपती धूप हूँ मैं, छाँव में भी मैं, किरणों में भी मैं। देखने में कितनी भी कमज़ोर सी हूँ, पर सच है कि शाहीनों की उड़ान हूँ मैं। वफ़ा मुझ में, ममता मुझ में है, कितनी ही तासीर दुआ मुझ में। उकाबों की सी परवाज़ हूँ मैं, सहराओं में टकराती आवाज़ हूँ मैं। फ़रिश्तों ने जिसे झुककर किया सजदा, उसी आदम की बेटी इंसान हूँ मैं। ए इब्ने आदम सुन कि क्या हूँ मैं, शायद मुझे पहचाने न तू, पर कब्र में तेरी पहचान हूँ मैं। ये जो आबो ताब से चलते हैं, दुनिया पे हुकूमत करते हैं, ये मर्द कामिल सबसे पहले मुझ कमज़ोर की कोख में तो पलते हैं। इनके लिए कभी वाहिद सहारा हूँ मैं, गिर कर जिसे माँ पुकारा हूँ मैं। बिन बोले समझती इशारा हूँ मैं, जब काबिल बने पैरों पे खड़ा होना सीख चुके, दो बोल बोलना सीख चुके, तो फिर इनके लिए एक चीज़ नाकारा हूँ मैं। फिर क्यों भूल गए कि क्या हूँ मैं। माँ बेटी बहन बीवी, कभी रहमत कभी गाली, मैं भी हवा की बेटी तुझ जैसी इंसान हूँ मैं। कभी शोला कभी आंधी, कभी सहरा कभी कश्ती, हवाओं की ऊंची उड़ान हूँ मैं, तो हौसलों की चट्टान हूँ मैं। जन्नत मेरे पैरों में है, जन्नत मेरे पैरों में है, पर क्यों मेरा वजूद अंधेरे में है। मेरी ज़िंदगी वो एक सवाल है जिसके जवाब से अनजान हूँ मैं। कभी कहाँ कभी किधर, मेरा वजूद क्यों है दर बदर। मैं ढूंढती फिरूं अपने कहीं, खो चुकी जैसे अपनी पहचान हूँ मैं। अफसोस के मुझको समझ न सका, मेरी तख्लीक को कभी परख ही न सका। वही मर्द बन के मुझे भूल गया, जिसे देती कभी परवान हूँ मैं। कहीं कारी कहीं वनी, कहीं रुसवा कहीं बदकार, अजीब व गरीब नाम देकर भूल गए कि काबिल मान हूँ मैं। जब आपस में झगड़ते हैं ये फिर जो सज़ा से डरते हैं, मुझे साथ ले जाके करते हैं मिन्नतें, कहते हैं कि साथ कुरान हूँ मैं। होती मैं ही तलाफ़ी हूँ मर्दों की हर गलती की, ख़तावार हूँ खुद पर होती हमेशा कुर्बान हूँ मैं। इनके आगे मैं निहत्ती हूँ, मेरा ही अंजाम मंजिल की, मेरा नहीं कोई, मैं खाली हाथ बेसामान हूँ मैं काबिल हूँ सिर्फ नफ़रत के, न कुछ कोई मेरा हक है। क्या अंधी बहरी गूंगी या कोई कैदी ज़िंदान हूँ मैं। ज़ैनब भी मैं, खातून जन्नत कहीं, बतूल भी हूँ तो मरियम भी हूँ।
बेनज़ीर हूँ मैं, मलाला हूँ मैं, हर रूप में तेरी आन हूँ मैं। अगर चाहो तो भले मुँह मोड़ो इस हकीकत से, अगर चाहो तो भले मुँह मोड़ो इस हकीकत से, जो गौर करो तो हूँ तुम जैसी बाइज़्ज़त, जो जानो तो बहुत आसान हूँ मैं एक हवा की बेटी हूँ, तुम जैसी इंसान हूँ मैं, गौर करो इंसान हूँ मैं। उम्मीद त तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी नज़म पसंदि आई हूंदी। असल में हिन नज़म जो जेको उनवान आहे न, मैं एक हवा की बेटी हूँ, इहा सिर्फ़ु हिकु ख़ातून जी कहाणी न आहे। छो त अक्सर तौर ते असां सिंध में रहण वारनि माण्हुनि खे, बल्कि मां न चवां सिर्फ़ु सिंध में रहण वारा, पूरे पाकिस्तान में, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, पंजाब हुजे, किथे बि हुजे, असां वटि इहे रस्मूं अहिड़ियूं ॾुखियूं ॾुखियूं रस्मूं ख़वातीन जे लाइ आहिनि, जेके अफ़सोस सां चवणो थो पए त माना जेकॾहिं कोई हिकिड़ो शऊर याफ़्ता ऐं इज़तदार मुआशिरो उन्हनि रस्मुनि खे क़बूल नथो करे सघे। अहिड़ियुनि रस्मुनि खे असांजूं ख़वातीन मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। असां जेके आहियूं उन्हनि रस्मुनि खे निभाईंदा था अचूं। ॼण त को वॾो हिकिड़ो सुठो अहिड़ो असांजे लाइ को अमल आहे जेको नसल दर नसल हलंदो थो अचे। इन्हनि शयुनि खे ख़तमु थियणु खपे। ख़वातीन हिकिड़ो माशाअल्लाह सां हर शोबे में अॻिते अची चुकियूं आहिनि। हिकिड़ो सुठो इज़त सां प्रोफेशन्स पंहिंजनि खे हैंडल कनि थियूं, पंहिंजनि सुठियुनि ज़िंदगीअ खे पंहिंजे खे कामयाबु बणाइण में काफ़ी सारो ख़वातीन जो पंहिंजो हक़ आहे, हथु आहे। ऐं उनखां अलावा पंहिंजनि ॿारनि जी परवरिश में, पंहिंजी नियाणियुनि जी तालीम में, काफ़ी सारनि इदारनि में, काफ़ी सारनि सुठियुनि पोस्टुनि ते असांजूं ख़वातीन अची चुकियूं आहिनि। ख़वातीन हर शोबे में पाण खे मञराए चुकियूं आहिनि। पर उन्हनि जे पुठियां कुझु अहिड़ियूं जॻहियूं बि आहिनि जिथे ख़वातीन जे लाइ अज़ाब वारी ज़िंदगी बणियलु आहे। उन अज़ाब वारी ज़िंदगी मां छुटकारे जो सिर्फ़ु वाहिद हल इहो आहे त असां वटि तालीम आम हुजे। असां वटि तालीम जेसि ताईं न हूंदी तेसि ताईं असां वटि शऊर न ईंदो। तालीम ऐं शऊर जो हिकु पाण में तमामु वॾो गहरो ताल्लुक़ु आहे। हिकु शऊर जॾहिं इंसान में अचे थो, जॾहिं इल्म जा 4 अखर अचनि था, तॾहिं शऊर अचे थो। उनखे ख़बर पए थी त बुरो छा आहे, भलो छा आहे, पंहिंजे नियाणियुनि जा हुक़ूक़ छा आहिनि, ख़वातीन जा हुक़ूक़ छा आहिनि। असांजो मज़हब, असांजो मुआशिरो असांजे तॾहिं तरक़ी कंदो। असांजो मुआशिरो जॾहिं असां मज़हब खे सम्झंदासीं, असां पंहिंजे मुआशिरे खे सम्झंदासीं, त असांजे क़ानून जे मुताबिक़ ख़वातीन जो केतिरो हुक़ूक़ आहिनि, ख़वातीन खे कहिड़े दर्जनि ते, कहिड़नि रुतबनि ते अलाह ताला उन्हनि खे ॾिसो त मान ॾेई बख़्शियो आहे। माउ जो रुतबो, भेण जो दर्जो रब्बुल आलमीन उनखे ॾिनो आहे। जेके इहे अनमोल रिश्ता आहिनि, इन्हनि रिश्तनि खे निभाइण जे लाइ तमामु घणी इंसान खे दिलकुशादी रखणी थी पवे। इन्हनि रिश्तनि खे निभाइण जे लाइ रब्बुल आलमीन इंसान खे होश, अक़ल ऐं शऊर ॾिनो आहे। त मां नथी सम्झां त जेकॾहिं मुआशिरे में इल्मु तालीम असां वटि अची वञे ऐं असां वटि हिकिड़ो अहिड़ो शऊर याफ़्ता माहौल ठही वञे, उन में असांजा इहे के रस्मूं, जेके असांजी कारोकारी जूं रस्मूं आहिनि, जंहिंमें असांजा पलांद आहिनि, जिन में असांजे जड़नि झगड़नि जूं रस्मूं, असांजा क़बीलाई जहिड़ा झगड़ा, इहे असांजा अॻिते वधंदा। इंशा अल्लाह ताला मूंखे यकीन आहे त जेकॾहिं असां पंहिंजी तालीम पंहिंजे बचनि ताईं, पंहिंजे नसलनि ताईं पहुचाईंदासीं, त असांजो प्यारो मुल्क, असांजी सिंध धरती इंशा अल्लाह ताला इन्हनि फितननि फ़सादनि मां आजी थी वेंदी। ऐं उहो तॾहिं ई मुमकिन हूंदो जॾहिं असांजी ख़ातून तालीम याफ़्ता हूंदी। छो त ख़ातून जो ॿारनि जे तालीम में ऐं पंहिंजे ख़ानदान जी तरक़ीअ में तमामु वॾो अमल दख़ल आहे। ख़ातून जेका आहे सा घर जे मर्द सरबराह त आहे, पर ख़ातून उनजो सॼो हथु आहे, सॼी बांह उनजी आहे। जेसि ताईं ख़ातून शऊर याफ़्ता ऐं तरक़ी याफ़्ता न थींदी, जेसि ताईं उहा ख़ातून असांजी इल्मु हासिलु न कंदी, तेसि ताईं इहो नामुमकिन आहे त हू पंहिंजे नसलनि खे सुठे नमूने सां परवरिश ॾेई सघे। ॿार खे सिर्फ़ु पालणु, पंहिंजे पेरनि ते घुमणु सेखारण ई का माना हिते फ़र्ज़ु ख़तमु नथो थिए, पर असांजो फ़र्ज़ु ओतिरो आहे जॾहिं असां पंहिंजनि बचनि खे तालीम ॾियूं, उन्हनि खे सुठो इंसान बणायूं। त इन उमेद सां गॾु त इंशा अल्लाह ताला रब्बुल आलमीन असांजे मुल्क ते पंहिंजी ख़ासि नज़र करम कंदो। इंशा अल्लाह असां वटि बि पढ़ियल लिखियल ऐं असांजे शऊर याफ़्ता जेके असांजियूं नियाणियूं आहिनि, इंशा अल्लाह ताला पंहिंजे हर क़दम में पाण खे जीअं हाणे मञराइनि थियूं, तीअं ई मञराईंदियूं ईंदियूं। ऐं नेक तमन्नाउनि सां तव्हां सभिनीनि जी तमामु वॾी शुक्रगुज़ार आहियां। पंहिंजनि दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।